मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त इंसान उन टाइम नाकाम थींदो जंहिं टाइम इंसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तौर तरीक़नि खे छॾे करे गैरनि जे तरीक़नि खे इस्तेमालु कंदो, इंसान हलाक आहे। हे दुनिया जो कानून आहे। जंहिं बि अल्लाह ताला जे कंहिं हिकिड़े अहकाम जी नफ़ी कई, अल्लाह ताला उन्हनि खे तबाह बर्बादु करे छॾियो। पोइ अल्लाह ताला हाणे ॾिसो न असांजी छा ताक़त आहे, असांजो छा वैल्यू आहे, असांजो छा हुस्न आहे, असांजो छा क़द आहे। साईं हुस्न ते बि न हूंदो आहे, नसब ते बि न हूंदो आहे। बाज़ माण्हू चवंदा आहिनि साईं मौलवी जो पुटु आहे मथां जन्नत में वञे, न साईं ईअं बि न आहे। नसब हलंदो ई न आहे अल्लाह वटि। अल्लाह वटि नसब न हलंदो आहे। जेकॾहिं अल्लाह वटि नसब हले या, मां ॻाल्हि हिकिड़ी ज़िमेदारी सां कयां थो, ॻाल्हि खे नोट कजो। जेकॾहिं अल्लाह वटि नसब हले या, जेकॾहिं अल्लाह वटि रिश्तेदारी हले या, त सभ खां पहिरियां हा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान में अबू लहब केरु आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे। अल्लाह वटि रिश्तेदारी नथी हले, अल्लाह वटि जेको आहे हुस्न बि नथो हले, अल्लाह वटि माल बि न हलंदो आहे। हा, अल्लाह वटि जेकॾहिं का मक़बूल शइ आहे न, उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। अल्लाह ताला इन खे जेको आहे तमामु घणी फ़ोक़ियत ॾिनी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़नि खे। अबू लहब केरु आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचो आहे। अल्लाह ताला क़ुरान जे अंदरि छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो तब्बत यदा अबी लहब व तब। अल्लाह ताला फरमायो असां हलाक करे छॾियोसीं अबू लहब खे। अबू लहब खे हलाक करे छॾियोसीं। छाजे करे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि खे छॾे नहीं, इन करे असां उनखे हलाक करे छॾियोसीं। हालांकि अबू लहब आहे केरु? कुरैश आहे साईं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि कुरैश। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े ख़ानदान मां? सैयद ख़ानदान मां। अबू लहब बि सैयद ख़ानदान मां। पर अल्लाह ताला छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो मां वटि सिको कहिड़ो हलंदो आहे? अल्लाह ताला फरमायो मां वटि सिको उहो हलंदो आहे जेको जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी वारो सिको मां वटि हलंदो आहे। बाक़ी दुनिया जे सभिनी तरीक़नि खे अल्लाह ताला फरमायो मां पोइ करे छॾियो आहे। बाक़ी ॿिए कंहिं सिके खे, ॿिए कंहिं अल्लाह ताला तरीक़े खे बिल्कुलु अल्लाह वटि उनजो जेको आहे को मक़ाम, का हैसियत बिल्कुलु आहे न। अल्लाह ताला फरमायो बसि हिकिड़े जेको आहे न तव्हांखे हिकिड़ो तरीक़ो मां ॿुधायां थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौर तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारियो। अल्लाह ताला फरमायो बसि जेको आहे तव्हां कामयाबु हो। जंहिं शइ खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे हुकुम करे थो, जंहिं शइ जो अल्लाह ताला फरमायो उन ते जेको आहे न ईमान आणे छॾियो। ऐं जंहिं कम खां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे न, उन खां रुकिजी वञो, दुनिया में बि कामयाबु ऐं आख़िरत में बि कामयाबु थींदो। ऐं हे ई काइनात जो फ़ैसिलो आहे। ऐसे अबू लहब रिश्तेदार आहे, ईमान नथो आणे, सिधो जहन्नम में थो वञे। साईं परे खां हिकिड़ो थो अचे हबशी। केरु आहे? हबशी। ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ग़ुलाम आहे, साहिबनि जो ग़ुलाम आहे। वरी बिलाल हबशी पाण ॿुधाए अचे मां त ग़ुलाम आहे, मुंहिंजो पीउ बि ग़ुलाम हुयो, मुंहिंजो पीउ त ग़ुलाम हुयो, पर मुंहिंजो ॾाॾो बि ग़ुलाम हुयो, मुंहिंजो पर ॾाॾो बि ग़ुलाम हुयो। चई असांजी पूरी नसल जेकी आहे ग़ुलाम हुई। पर जेकॾहिं अगरि अहिड़ो शख़्स जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलामी में अचे थो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौज़न जेको आहे बणाए छॾे थो शरीयत जो। इस्लाम जो सभ खां पहिरियां मुअज़्ज़िन जेकॾहिं आहे, आज़ान ॾियण वारो आहे, केरु आहे? बिलाल हबशी आहे। साईं रिश्तेदार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न आहे, हुनजी क़ौम ॿी आहे। क़ौम बि जेको हल्की क़ौम आहे। जीअं असांजे ज़माने में साईं हल्की क़ौम कहिड़ी ॾिठी वेंदी आहे? असांजे ज़माने में मंगणारनि खे हल्को सम्झो वेंदो आहे। ऐं हिते असांजे शहर में मक्सिन खे जेको घणो कुझु सम्झो वेंदो आहे, बोरनि खे घणो कुझु सम्झो वेंदो आहे। ऐं जेकॾहिं हल्की का क़ौम हुजे, कंहिंखे मंगणारनि खे ग़रीबनि खे हल्को सम्झो वेंदो आहे त हे ग़रीब आहिनि। ऐं जेकॾहिं हिकिड़ो मां क़यास कयां त उन ज़माने में ईअं हुयो। उन ज़माने में हबशी हिकु साईं हल्की क़ौम हुई, तमामु जेको आहे हिकु ज़ईफ़ क़ौम हुई। पर जेकॾहिं इहो हबशी आहे, हुस्न बि को कुझु न आहे। अबू लहब खे वॾो हुस्न आहे। अबू लहब चवंदा एतिरो सुहिणो हुयो जीअं बाहि जो शोलो थींदो आहे न, शोलो, बाहि जे शोले जे अंदरि केतिरो हुस्न हूंदो आहे, बिल्कुलु ॻाढ़ो हूंदो आहे न। अबू लहब बि जेको आहे न ईअं ॻाढ़ो हुयो। हे गिटनि जे अंदरि ईअं जेको आहे न हुस्न हुनजो ॿाहिरि निकिरंदो जीअं शोलो हिकिड़ो बाहि जो ॿरे। पर साईं ईमान नथो हाणे, सिधो जहन्नम में थो वञे। ऐं बिलाल हबशी हिकिड़ो सांवरो आहे, एतिरो सांवरो आहे जीअं वार जो कलर हुजे, ईअं सांवरो आहे। पर चवे थो अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ऐं चवे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी कुझु तालीमात ॾिए थो इहो हक़ ई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते वञंदा ऐं चवंदा, बिलाल खां मोॾीअ जे पुछा कंदा कहिड़ो अमल कयो थी? मां जन्नत में वियुमि त उते जेको मां तुंहिंजे पेरनि जो आवाज़ु ॿुधो आहे। कहिड़ो अमल? चए साईं बसि जंहिं टाइम वज़ू कंदो आहे बरक़त जो नफ़िल पढ़ंदो आहे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहे। किथे थो फिरे? मके में फिरे थो। ऐं अल्लाह ताला आवाज़ु किथे थो पहुचाए? साईं 7 आसमान आहिनि,
ज़मीन खां वठी करे पहिरियां आसमान ताईं तमामु वॾो मुफ़ासिलो आहे, इंसान जी अकुल में ॻाल्हि नथी अची सघे। वरी हिकिड़े आसमान खां ॿिए आसमान तमामु वॾो मुसाफ़ो आहे, इन जी का हद जेकी आहे उहो थी नथी सघे। ऐं जेकॾहिं साइज़ वठी वञे इंसान जो अकुल जेको आहे उहो ख़ता थी वेंदो। एतिरा हज़ारे अरबे खरबे जेको आहे किलोमीटर जेको आहे हिकिड़ो आसमान जेको असां खां मथे आहे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 7 आसमाननि खां मथे अल्लाह जो अर्श आहे, इन खां बाद में जन्नत आहे। उते जेको आहे मां आवाज़ु ॿुधंदो कंहिंजो, बिलाल हबशी जो, जेको काइनात में यानी ज़मीन में मके जे अंदरि फिरे थो। हे चाहे इन जे पोयां साईं हिकिड़ी ताक़त आहे, बिलाल हबशी जे पोयां हिकिड़ी ताक़त आहे, इन जे पोयां हिकिड़ो पावर आहे। कहिड़ो पावर आहे? जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी जो पावर आहे।